अच्छा हाणे हिकिड़ो तव्हांजे सिलेबस में तव्हांजे किताब में हिकिड़ो क्वेश्चन आहे। ॾिसो इंग्लिश में मां लिखियो आहे जीअं थोरी तव्हांखे प्रैक्टिस थींदी वञे। सभिनि खां पहिरियों ॾिसो असां स्टेटमेंट पढ़ी वेंदासीं। इफ़ 20 सोल्जर्स माना चए थो जेकॾहिं 20 सोल्जर हुजनि ऐं जॾहिं बि अहिड़ी स्टेटमेंट हुजे न उनखे प्रैक्टिकली इमेजिन कंदा कयो त बाबा हिकिड़ी जॻह आहे, हिकिड़ी कैंप आहे, हुन में 20 सोल्जर्स आहिनि। चए थो कंज़्यूम जो मतिलबु हूंदो आहे खाइणु या इस्तेमालु करणु। ए फूड स्टॉक माना हिकिड़ो खाधे जो हिकिड़ी जेको आहे सो राशन आहे, उहो जेको आहे सो घणनि ॾींहंनि में 8 ॾींहंनि में खपाइनि था। हाणे इमेजिन कयो त हिकिड़ा 20 सोल्जर आहिनि, हिकिड़ी जॻह ते हिकिड़ी कैंप लॻल आहे, खाधे जो जेको उन्हनि खे सामान आयो उहो उन्हनि 8 ॾींहंनि में खपाए छॾियो। चए थो त हाउ मैनी सोल्जर्स आर रिक्वायर्ड, केतिरा जेको आहे सो फ़ौजी हुजनि जेकॾहिं उनखे 5 ॾींहंनि में ख़तमु करिणो आहे। हाणे इमेजिन कयो 20 सोल्जर हुया, खाधे जो स्टॉक आयो 8 ॾींहंनि में ख़तमु करे छॾियो। ॿिए दफ़े जेको खुराक आई उन ते लिखियलु हो त भाई इहो एक्सपायर थी वेंदो 5 ॾींहंनि में। तव्हांखे सम्झाइण जे लाइ मिसाल था वठूं, ठीकु आहे। त हाणे हुननि चयो यार 5 ॾींहंनि में ख़तमु थी वेंदो, भर पासे वारी कैंप तां कुझु ॿिया सोल्जर्स बि घुराए वठूं त जेको आहे सो जीअं असां 5 ॾींहंनि में हिनखे ख़तमु करे सघूं। त हाणे चए थो टोटल केतिरा सोल्जर खपंदा जीअं 5 ॾींहंनि में हिनखे ख़तमु करे सघूं। हाणे हे हुई अंडरस्टैंडिंग, पर तव्हांखे हिन टाइप जा क्वेश्चन सॉल्व करण में अंडरस्टैंडिंग जी ज़रूरत न आहे। चुप करे सोची पिया ते बंदा अॻियां नंबर लिखो। स्टेप 1। स्टेप 2 पढ़ंदा वञो, ॾिसो कहिड़ियुनि शयुनि जी भेट थियल आहे। सोल्जर्स जी भेट थियल आहे कंहिंसां? डेज़ सां, ॾींहंनि सां भेट थियल आहे। त हिते मां लिखंदुमि फ़ौजी, हिते छा लिखंदुमि? ॾींहं। हिते छा लिखंदुमि? फ़ौजी, हिते छा लिखंदुमि? ॾींहं। ठीकु आहे। इन टाइप जे क्वेश्चन्स में सोचींदो न। हे मां तव्हांजे लाइ ईअं सम्झो कैप्सूल ठाहे छॾियो आहे। जीअं ॾिसो मलेरिया जेको दफ़ो इलाज दरियाफ़्त थियो हुयो न, त हाणे अॻिते सॼी दुनिया खे ॿीहर हुन ते रिसर्च करे ॿीहर हुनजो फार्मूलो न ठाहिणो पवंदो, बल्कि हिकिड़ो फार्मूलो ठहियलु आहे, सिर्फ़ु उन वांगुरु कैप्सूल ठाहे करे हर को खाई छॾंदो आहे। ईअं न थींदो आहे त मलेरिया थिए त वरी ॿीहर जेको आहे सो तव्हां हुन ते रिसर्च करे हुनजो इलाजु ॻोल्हियो न। हाणे मां तव्हांखे हिकिड़ो ईअं सम्झो कैप्सूल ठाहे ॾिनो आहे, चुप करे जीअं ॿुधायां थो उनखे फॉलो कंदा वञो, न त हे टाइप जा क्वेश्चन तव्हांखे तमामु घणा तंग कंदा। जीअं स्टेप ॿुधायां ईअं फॉलो कंदा वञो, तव्हांजा हे बिल्कुलु आसानी सां थी वेंदा। नंबर 1 स्टेप नंबर ॾियो। नंबर 2 में ॾिसो कहिड़ियुनि 2 शयुनि जी भेट थियल आहे, उन्हनि जा नाला लिखी वञो। नंबर 3 में स्टेटमेंट पढ़ंदा वञो, भरींदा वञो। सोल्जर घणा हुया, हे केजी जे ॿार खे ॾियो, उहो बि लिखी वेंदो। 20 किथे लिखणा आहिनि? उहे हिते लिखणा आहिनि। हाणे अॻिते पढ़ंदा वञो, हे ॾिसो हे 8 डेज़ अची विया, 8 ॾींहं, हिते चुप करे 8 लिखी छॾंदो। वरी अॻिते पढ़ंदा वञो, चए थो हाउ मेनी सोल्जर्स। हाणे ॾिसो हिते एक्स हिते ईंदी हाणे, ठीकु आहे। ज़रूरी न हूंदो आहे त हमेशह एक्स चौथे नंबर ते अचे। चइनि मां तव्हांखे 3 अंग हमेशह ॾिनल हूंदा, हिकिड़ी जॻह ते एक्स हूंदी। एक्स हिते बि थी सघे थी, हिते बि ऐं हिते बि। हाणे ॾिसो हिते एक्स आहे त ऑब्वियसली तव्हांखे चौथो नंबर तव्हांखे ॿुधायल हूंदो, हमेशह 3 तव्हांखे ॿुधायल हूंदा, चौथो न ॿुधायल हूंदो। चए थो न हाउ मेनी सोल्जर्स आर रिक्वायर्ड, इन जो मतिलबु आहे सोल्जर्स न आहिनि ॾिनल। चए थो केतिरा फ़ौजी खपनि, उहो त हाणे असांखे ॻोल्हणो आहे। हा तव्हांखे ॾींहं अॻिते ज़रूरु ॿुधायल हूंदा। टू कंज़्यूम माना उहो खाई सघनि सेम स्टॉक, साॻियो स्टॉक 5 ॾींहंनि में, इन 5 डेज़। हाणे ॾिसो हे ॾींहं घणा आहिनि? 5। ठीकु आहे। हाणे थोरो डिफरेंट टाइप जो आहे जंहिंमें एक्स हिते शिफ्ट थी आई आहे, कोई परेशान थियण जी ज़रूरत न आहे। 3 स्टेप फॉलो करे चौथों स्टेप तव्हांजे लाइ हाणे छा थी वेंदो? चेक कंदो। चौथों स्टेप मां हिते लिखां थो जीअं तव्हां को भुले न। चेक कंदो त इनडायरेक्ट प्रोपोर्शन आहे या डायरेक्ट प्रोपोर्शन आहे, सिधी निस्बत आहे या उबती। उन लाइ पहिरियों चुप करे पहिरें ऐं 3 खे भेट कयो, पर हाणे 3 ते एक्स आहे न, इन करे हिननि ॿिन्हिनि खे भेट कंदो। ठीकु आहे। एक्स इन करे जो तव्हांखे वैल्यू जी ख़बर न आहे, कीअं ख़बर पवंदी त फ़ौजी घटिया या वधिया। इन करे जेके 2 शयूं मिलियल आहिनि उन्हनि खे भेट कयो। पहिरियों ॾींहं हुया 8, हाणे ॾींहं घणा थी विया? 5। घटिया या वधिया? ऑब्वियसली घटिजी विया। तीर जो निशान हेठि। हे सम्झ में अचे थो न? मां तव्हांखे पहिरियों चयोमि त भेट करण जे लाइ हिननि ॿिन्हिनि खे भेट कजो। इन करे जो हिते एक्स न हुयो, उन महिल एक्स हिते हुयो। हाणे एक्स हिते आयो आहे त इन करे वरी तव्हां हिननि ॿिन्हिनि खे भेट कंदो। ॾींहं पहिरियों हुया 8, हाणे वरी घणा आहिनि? 5। ॾींहं घटिजी विया, तीर जो निशान हेठि। हाणे इमेजिन कयो त साॻियो खाधो आहे जेको तव्हां वटि राशन हुयो, पहिरियों 8 माण्हू हुया, सॉरी 20 माण्हू हुया, 8 ॾींहं लॻी विया। हाणे जेकॾहिं 5 ॾींहंनि में खपाइणो आहे त असांखे माण्हू छा करणा पवंदा? फ़ौजी छा करणा पवंदा? वधाइणा पवंदा, भर पासे वारी कैंप मां घुराइणा पवंदा। हाणे ॾिसो तीर जो हिकिड़ो निशान मथे, हिकिड़ो हेठि, त सिंपली तव्हां छा कंदो? हिनखे हिन सां ऐं हिनखे हिन सां ज़रब कंदो। ठीकु आहे। हे थी वेंदो अच्छा x × 5 ऐं हेॾो छा थी वेंदो? 20 × 8। ठीकु आहे। अच्छा हाणे छो जो करे जीअं हूंदो आहे न तराज़ू, हिकु पासे ॾों किलो वेट, हिकु पासे ॾों खंडु, तव्हां उहो साॻियो किलो खंडु हेॾो रखो, वेट हेॾो रखो, तॾहिं बि छा थींदी? बराबरी बरक़रार रहंदी। असां पंहिंजी कन्वीनियंस जे लाइ, आसानीअ लाइ एक्स वारो पासो हिन पासे ॾों रखंदा आहियूं, यानी सॼो जो सॼो पासो हेॾो, हे सॼो पासो हेॾे शिफ्ट कंदासीं। 20 × 8 इन सां बराबरी ते कोई फ़र्क़ु पवंदो छा? तराज़ू तव्हां हीअं पकड़ियूं बीठा आहियो, तव्हां हुनखे जेकॾहिं हीअं फेराए छॾंदो, हेॾो वारो पासो हेॾे, हेॾो वारो पासो हेॾे, तॾहिं बि रहंदा त बराबरि ई न। ठीकु आहे। हाणे हीअ सिर्फ़ु पंहिंजी सहूलियत जे लाइ कयोसीं। ठीकु आहे। हाणे तव्हांखे मां जीअं पहिरियों हिते सम्झायोमि त हे 20 जी ज़रब न कंदो, तव्हांखे ॾुखियाई थी वेंदी। छाजे करे? तव्हांजी नज़र हूंदी ओ हिननि ते, त हे 5 जेकॾहिं हिन जे हेठों वञे त हिन 20 खे कटे सघे थो पियो।
एक्स इज़ इक्वल टू 20 इंटू 8 सेम रखंदो। 5 जेको ज़रब में हुयो एक्स सां हिते छा में अची वेंदो, वंड में अची वेंदो। हाणे 5 जो खोड़ो हिन ते हिकु दफ़ो ऐं हिन ते 4 दफ़ा। ॾिसो सहूलियत थी वई न। हूअं 8 20 सां ज़रब थिया, हाणे कंहिंसां ज़रब थींदो, चइनि सां। एक्स इज़ इक्वल टू 8 चौक 32, हे तव्हांजो छा आहे, आंसर आहे। ठीकु आहे। जेकॾहिं 20 सोल्जर हुया उन्हनि खे 8 ॾींहं लॻी वञनि पिया। हाणे जेकॾहिं 5 ॾींहंनि में एनीहाउ खपाइणो आहे त असांखे सोल्जर वधाए करे घणा करणा पवंदा, 20 मां 32 करणा पवंदा, पोइ तव्हांजो छा थी वेंदो, बिल्कुलु सही थी वेंदो। आई होप तव्हांखे हाणे बिल्कुलु चङी तरीक़े सां उबतो तनासुब यानी कि इनवर्स प्रोपोर्शन सम्झ में अची वियो हूंदो। सिर्फ़ु फ़र्क़ु इहो आहे त पहिरियां 2 ज़रब थींदा, टियों ऐं चोथों पाण में ज़रब थींदा बसि। अच्छा, जेकॾहिं तव्हां हिनखे सिंप्लीफाई करणु चाहियो पिया न, त हिन जोड़ी मंझि कंहिं बि हिकिड़े खे कसु लाईंदो त हेॾो बि हिन जोड़ी मंझि कंहिं बि हिकिड़े खे, माना तव्हां ॾिसो हिननि खे एतिरी सिंप्लीफाई करे सघो पिया। 5 जो खोड़ो हिन ते हिकु दफ़ो ऐं हिन ते 4 दफ़ा। ॾिसो हाणे छा थिया, 8 ऐं 4 ज़रब थिया न, हिते 5 ज़रब न थिया, हिकु बचियो न, हिकु एक्स सां ज़रब थिया, हितां एक्स बचिया, हितां छा बचिया, 20 कटिजी वञे, 8 चौक 32। ॾिसो साॻियो ई आयो जवाबु। यानी हिन जोड़ी मां कंहिं बि हिकिड़े खे कसु लायो, हेॾो त ओतिरी कसु वरी हिननि जोड़ी मां बि कंहिं हिकिड़े खे लायो, त हिन जोड़ी खे बि जीअं ओतिरी कसु लॻे, हिन जोड़ी खे बि ओतिरी कसु लॻे। सम्झ में आयो ॻाल्हि। यानी हिननि ॿिन्हिनि मां हे कि हिन सां बि जेको आहे सो कट थी सघे पियो, या हे हिननि ॿिन्हिनि मां कंहिं हिकिड़े सां कट थी सघे पियो, छो हे ॿई जोड़ी आहिनि। हाणे ॾिसो असां हिन खे 5 गुना कस लाथीसीं, घटि कयोसीं, त हिन खे बि 5 गुना घटि कयोसीं, इन करे असांजो जवाबु जेको आहे सो सेम अची वियो। लेकिन तव्हांखे इहो कटिंग वारो नथो सम्झ में अचे, सिंपली पहिरें खे ॿिए सां ऐं टें खे चौथे सां ज़रब कयो। थैंक यू सो मच।